सुप्रीम कोर्ट के फैसले बाद अॻिते जी हिकमत अमली कहिड़ी हुजे। वज़ीर वज़ारत हेठि हुकूमती इतिहादनि पार्टियुनि जी पार्लियामानी अॻुवाणनि जो इजलास अॼु थींदो। इजलास में सुप्रीम कोर्ट के फैसले बाद सूरत हाल ते गौर कयो वेंदो। कानून वारो वज़ीर सेनेटर आसिम नसीर तारड़ ऐं अटॉर्नी जनरल इजलास के ब्रीफिंग ॾींदा। पंजाब में चूंडू कराइण वारे सुप्रीम कोर्ट के फैसले बाद इलेक्शन कमीशन जो अहम इजलास अॼु थींदो। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा की सदारत हेठि इजलास में अदालती फैसले ते मुशावरत कई वेंदी। इलेक्शन कमीशन जे सुप्रीम कोर्ट के फैसले ते इलेक्शन के कमीशन के ब्रीफिंग ॾिनी वेंदी। सुप्रीम कोर्ट गुज़िरियल ॾींहुं पंजाब में 14 मई ते पोलिंग कराइण जो हुकुम ॾींदे चूंडुनि जो शेड्यूल भी जारी कयो हो। कश्मीर के कच्छ में धाड़ेलनि सां मुक़ाबले दौरान शहीद थियल SHO ऐं ज़ख़्मियुनि जा सरकारी फरियाद ते धार केस दाख़िल। सरकारी फरियाद ते दाख़िल केस में 60 ॼातल ऐं 40 अणॼातल जवाबदारनि खे नामज़द कयो वियो। सुञातल जवाबदारनि में खादिम भयो, मौला बख्श, शरीफ, अब्दुल वहाब भयो, पप्पू, ज़हीर, आलम, सोबत, इज़्ज़त, लौंग, नजीफ, ज़रीफ, जागीरानी, वहीद, हफीज़ ऐं ॿिया शामिल। SSP कश्मीर मूजिब ॾोहारनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी रखियो वेंदो। खैरपुर भरिसां मीरपा कैनाल में बुॾी वियल नौजवान जो 3 ॾींहनि बाद लाश हथ। नौजवान अब्बास शेख जो लाश वारसनि हवाले कयो वियो।